नाज़रीन, पीटीआई चेयरमैन इमरान खान जी लाहौर हाईकोर्ट में 7 दरख्वास्तुनि ते ज़मानत मंज़ूर थी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया इस्लामाबाद मां, जिते पीटीआई चेयरमैन इमरान खान जे ज़मानत वारी दरख्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। ॿुधणी जे हवाले सां अवांखे अपडेट कयूं पिया। इस्लामाबाद हाईकोर्ट तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान जे 7 केसिस में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। इस्लामाबाद खां रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ आहिनि त अवां एटीसी नाहियो विया। चीफ जस्टिस आमिर फारूक जो चवणु आहे। इमरान खान 17 मार्च ते लाहौर हाई कोर्ट में हिफ़ाज़ती ज़मानत हासिल कई हुई। इमरान खान के वकील जो अहिड़ो चवणु आहे। अवांखे ख़बर ॾियूं पिया 60 वरनि जे शख़्स लाइ बायोमेट्रिक कराइण ॾुखियो आहे। इमरान खान के वकील मौक़िफ़ इख्तियार कयो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया, ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त छा 60 वरनि वारे शख़्स खे आङुरियुनि जा निशान न आहिनि हूंदा। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स न आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इब्राहिम कुंभर जी। इब्राहिम, ॿुधणी जे हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के इमरान खान की गिरफ्तारी का रोके छो है। 7 मुख्तलिफ जो केस हुआ उनमें डिविजनल बेंच इमरान खान की अबूरी जमानत मंजूर कर वरती है। उन गॾु इमरान खान के बतौर साबिक बतौर अॻूणे वज़ीर आज़म जो सिक्योरिटी वापस वरती वही है। उन ते घरू वज़ारत यानी वफ़ाक़ी हुकूमत का इस्लामाबाद हाई कोर्ट जवाब तलब करे वरितो है। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चवणु आहे त कानूनी तौर ते जेको इमरान खान अॻूणो वज़ीर आज़म आहे, खेसि उहा ई सिक्योरिटी मिलणु घुरिजे जेका हिकिड़े अॻूणे वज़ीर आज़म खे मिलणु घुरिजे। हुकूमत उहा सिक्योरिटी वापसि वठी जेको ग़लति कमु कयो आहे, सिक्योरिटी वापसि छो वरिती वई आहे। जैसे एडवोकेट जनरल जो चवणो त सिक्योरिटी के हवाले सां मूं ॻाल्हायो आहे। उन मौक़े ते फवाद चौधरी एडवोकेट जनरल के विच में ॾंद जक थी, जंहिंखे अदालत रोके वरितो। अदालत चवणो त पाण में क्रॉस टॉक न करियो, अदालत सां ई जेको सो ॻाल्हायो। अदालत बाद में इमरान खान जो जेके दरख़्वास्तूं हुयूं उन्हनि दरख़्वास्तुनि खे मंज़ूर करे उबूरी रिलीफ ॾेई छॾियो आहे। 7 केसनि में पुलिस खे गिरफ़्तारी खां रोके छॾियो आहे। पुलिस सां गॾु वफ़ाक़ी हुकूमत खां बि अदालत नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो आहे। इमरान खान के हवाले सां चीफ जस्टिस जी ऑब्जर्वेशन आहे त इमरान खान हिकिड़ी पार्टी जो सरबराह आहे। उनजो मौक़िफ़ आहे त अमन अमान सिक्योरिटी जे तरह हुननि सिधो हाई कोर्ट में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कई आहे। इमरान खान ते हमलो थी चुको आहे ऐं असांखे ख़बर आहे त सिक्योरिटी थ्रेट बि आहिनि। तो इन्हनि समूरनि मामलनि खे ॾिसंदे हुकूमत खे इहा यकीनी बनाइणु घुरिजे जेका सिक्योरिटी हुई उहा सिक्योरिटी वापसि छो वरिती वई आहे। अहिड़ी रीति इमरान खान खे हिन 17 दरख़्वास्तुनि में अदालत रिलीफ ॾेई छॾियो आहे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।